सवाल कयो आहे नवीद करमी। उहो थो चए त जीअं मर्द ऐं औरतुनि जो जिन्सूं आहिनि उहे हिकु जिन्स खदड़ो बि आहे। अगरि खदड़ो वफ़ात करे त उनखे गुस्ल मर्द ॾींदा या औरतूं, ऐं मुस्लमाननि जे मक़ाम में दफ़न कबो या न, ऐं निमाज़ जनाज़ा केरु पढ़ाए, हीउ मसइलो वज़ाहत करे सम्झाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं खदड़ो नंढो ॿारु आहे, नाबालिग आहे ऐं मुस्लमान आहे त उनखे मर्द ऐं औरत गुस्ल ॾेई सघनि था। जीअं ख़ज़ानतुल मुफ़्तीन में खदड़नि बाबति मसइलो बयानु थियलु आहे त असगीरो वसगीरतो इज़ा लम युबल्लिग़ा हद शहवती युग़सिलुहुमुर रिजालु वन्निसाउ। पाण फ़रमाइनि था त जेकॾहिं खदड़ो नंढो ॿारु आहे या छोकिरी आहे ऐं उहे हद शहवत ते पहुतल न आहिनि, यानी बालिग बि न आहिनि थिया ऐं बुलूगत खे वेझो बि न आहिनि, त उन्हनि खे मर्द बि गुस्ल ॾेई सघनि था, औरतूं बि गुस्ल ॾेई सघनि थियूं। लिअन्नहु लईस लिअअज़ाइहिमा हुक्मुल औरत, हिन करे जो उन्हनि जा उज़्वा शर्मगाह में शामिल न आहिनि। इन मां मालूम थियो त नंढो ॿारु आहे त उन सूरत में मर्द औरतूं ॿई उनखे गुस्ल ॾेई सघनि था। पर जेकॾहिं बालिग आहे या मुराहिक आहे, यानी बुलूगत खे वेझो आहे, पोइ उनखे ॾिसबो। जेकॾहिं उन में मर्दाणियूं निशानियूं आहिनि त उहो मर्द सम्झिबो, उनखे मर्द गुस्ल ॾींदा। पर जेकॾहिं उन में औरतुनि जूं निशानियूं आहिनि त उनखे औरत सम्झिबो ऐं उनखे औरतूं गुस्ल ॾींदियूं। ऐं मर्द ऐं औरत जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि? जेकॾहिं उनखे ॾाढ़ी या मुछूं फुटनि थियूं या उनखे मर्दानो मख़सूस उज़्वो आहे त उहो मर्द आहे। पर जेकॾहिं उनखे छाती उभरी अचे थी या उनखे हेज़ या निफ़ास अचे थो त उनखे औरत शुमारु कयो वेंदो ऐं उन ते औरत जा अहकाम जारी थींदा। पर जेकॾहिं को अहिड़ो आहे खदड़ो आहे जंहिंखे मर्दनि जूं बि निशानियूं आहिनि, औरतुनि जूं बि निशानियूं आहिनि ऐं उनखे औरत जो बि मख़सूस उज़्वो आहे, मर्द जो बि मख़सूस उज़्वो आहे, पोइ उन सूरत में ॾिसबो त जंहिं उज़्वे मां पेशाब अचे थो उनखे शुमारु कयो वेंदो। यानी जेकॾहिं मर्द जे उज़्वे मां पेशाब अचे थो त उनखे मर्द शुमारु कबो, पर जेकॾहिं उनखे औरत जे उज़्वे मां पेशाब अचे थो त उनखे औरत शुमारु कबो ऐं उन ते औरत जा अहकामात जारी थींदा। पर जेकॾहिं ॿिन्ही उज़्वनि मां पेशाब अचे थो, यानी मर्द जे उज़्वे मां बि अचे थो, औरत जे बि उज़्वे मां अचे थो, पोइ ॾिसबो जंहिं उज़्वे मां पहिरीं पेशाब अचे थो उनखे उहो शुमारु कबो। यानी जेकॾहिं मर्द जे उज़्वे मां पहिरीं पेशाब अचे थो त मर्द आहे, जेकॾहिं औरत जे उज़्वे मां पहिरीं पेशाब अचे थो त पोइ औरत आहे। जीअं मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में हदीस मुबारक हुआ, हज़रत मौला अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खां सवाल कयो वियो खदड़नि जे बाबति त उन्हनि जी मीरास कीअं तक़सीम थींदी, उनखे मर्द शुमारु कयूं या औरत शुमारु कयूं? पाण फ़रमायाऊं यो वर्रसो मिन क़िबले मबालिही, उन्हनि जे पेशाब करण जी जाइ खां उन्हनि जी विरासत तक़सीम कई वेंदी। हिन जो मफ़हूम इहो आहे त उन्हनि जे पेशाब खे ॾिसबो। जेकॾहिं उनखे मर्दाने उज़्वे मां पेशाब अचे थो त मर्द आहे, जेकॾहिं औरत जे उज़्वे मां पेशाब अचे थो त पोइ उहा औरत आहे, पोइ उनखे औरत जी मीरास मिलंदी या मर्द जी मीरास मिलंदी। ईअं ई गुस्ल जा अहकामात आहिनि जीअं मथे बयानु थियो। जेकॾहिं मर्द जे उज़्वे मां पेशाब अचे थो मर्द आहे, औरत जे उज़्वे मां पेशाब अचे थो त औरत आहे। पर जेकॾहिं ॿिन्ही उज़्वनि मां पेशाब गॾु अचे थो, इहा बि ख़बर नथी पए त पहिरीं कहिड़े मां थो अचे ऐं बाद में कहिड़े मां थो अचे, या उन में मर्दाणियूं बि निशानियूं आहिनि, औरतुनि जूं बि निशानियूं आहिनि, या ॿई उन में निशानियूं मौजूदु न आहिनि, त इनखे शरीयत जे इस्तिलाह में खुनसा मुश्किल चइबो आहे। पोइ इन जो हुकुम इहो आहे त इनखे गुस्ल न ॾिनो वेंदो, बल्कि इनखे तयम्मुम करायो वेंदो। जेकॾहिं वेझ रिश्तेदारनि खे तयम्मुम कराइनि था त पोइ उन्हनि खे हथ ते कपिड़ो वेढ़णु बि ज़रूरी न आहे। पर जेकॾहिं को रिश्तेदारनि जो मौजूदु न आहे त उहो तयम्मुम हिन हाल में कराईंदो त जो उन जे हथनि में कपिड़ो वेढ़ियल हूंदो ऐं उन जे हथनि ॾांहुं बि नज़र न कंदो। जीअं बदायो सनाया जे अंदरि आहे, वअम्मा हुक्मु गुस्लिही बअदल मौत फला यहिल्लु लिर्रजुलि अन युग़स्सिलहु लिइहतिमालि अन यकून उन्सा
वला यहिल्लु लिलमरअति अन तुग़स्सिलहु लिइहतिमाल अन्नहु ज़करुन। पाण फरमाइनि था त खदड़े जे गुस्ल जो हुक्म ई आहे त वफ़ात खां पोइ कंहिं मर्द जे लाइ हलाल न आहे त उनखे गुस्ल ॾे, हिन करे जो थी सघे उहा औरत हुजे, ऐं औरत जे लाइ बि हलाल न आहे त उनखे गुस्ल ॾे, थी सघे त उहो खदड़ो मर्द हुजे। लाकिन्नहु यो यम्ममु, बल्कि उनखे तयम्मुम करायो वेंदो। कानल मुयम्मिमु रजुलन औ इमरातन, उनखे तयम्मुम मर्द बि कराए सघे थो, औरत बि कराए सघे थी। गैर अन्नहु इन कान ज़ा रहमिन महरमिन मिन्हु यम्ममहु मिन गैर खिरकतिन, पर जेकॾहिं उनखे रिश्तेदार तयम्मुम कराए थो त बग़ैर कपिड़े वेढ़ण जे, यानी हथ खे कपिड़ो वग़ैरह न वेड़ींदो, ईअं ई तयम्मुम कराए सघे थो। वन कान अजनबियन, पर जेकॾहिं अजनबी उनखे तयम्मुम कराए थो, यम्ममहु बिल खिरकते, उहो हथ खे कपिड़ो वेड़ींदो। वया कुफ़ो बसरहु अन ज़िराइहि, ऐं पंहिंजूं अखियूं बि झकियूं रखंदो, उन जे हथनि ॾांहुं न ॾिसंदो। ॿियो सवाल इहो आहे त उन जी जनाज़ नमाज़ केरु पढ़ाए? त जेकॾहिं खदड़ो मुस्लमान आहे त उन जी नमाज़ जनाज़ा रिश्तेदार पढ़ाईंदा, या जेको इमाम मुक़ररु थियल आहे उहो पढ़ाईंदो। को बि पढ़ाए सघे थो मुस्लमान, को इन में को बि हर्ज न आहे। जीअं आम मुस्लमाननि जो जनाज़ो पढ़ायो वेंदो आहे, तीअं ई खदड़नि मुस्लमाननि जो जनाज़ो पढ़ायो वेंदो। टियों सवाल इहो हो त उन्हनि खे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न कजे या न? त जी हा, बिल्कुलु उन्हनि खे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न करे सघिजे थो, जीअं आम मुस्लमाननि खे दफ़न कबो आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।